वेलकम बैक नाज़रीन। तव्हांखे अपडेट कंदालूं। ब्रेकिंग न्यूज़ है। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो ख़ासि इजलास थियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में नए मालियाती बिल 2021 ऐं 22 जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। ज़रियनि मूजिब सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि ऐं पेंशनुनि में 10% वाध जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। मोबाइल फ़ोन ते टैक्सिस मढ़ण समेत केतिरनि जी तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन लॻभॻि 8,000 अरब रुपयनि जे वफ़ाक़ी बजट अॼु पार्लियामेंट में पेश कंदो। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूद आहे। जी कुर्बान, आगाह कजो। जी वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत में वफ़ाक़ी काबीना जी ख़ुसूसी इजलास नए माली साल जी बजट जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। नए माली साल जी बजट शाम जो 4 वॻे क़ौमी असेंबली में पेश की वेंदी ऐं नए माली साल जे बजट में सरकारी मुलाज़िमनि जे पघारुनि ऐं पेंशन में वाध जी मंज़ूरी ॾिनी वई आहे ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ शोबनि में रिलीफ ॾियण जे हवाले सां क़दम खयां विया आहिनि ऐं ॿिए तरफ़ गॾियल अपोज़िशन तरफ़ां बजट खे रोकण जे लाइ गॾियल हिकमत अमली तैयार करण लाइ गॾियल इजलास शुरू कयो वियो आहे। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ जे सदारत में उनजे चैम्बर में अपोज़िशन जो गॾियल इजलास थिए पियो, जंहिंमें पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे अॻवान समेत ॿियनि जमातनि जा अॻवान शिरकत कनि पिया। जीअं हिन बजट खे इमरान ख़ान जी बजट खे रोके सघिजे या उनजे ख़िलाफ़ मज़ामत करे सघिजे। त हाणे शाम जो 4 वॻे जीअं क़ौमी असेंबली जो इजलास शुरू थींदो त नाणे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन नए माली साल जी बजट पेश कंदो। ही PTI हुकूमत जी जो टियों बजट आहे जेको क़ौमी असेंबली में पेश कयो वेंदो। जी वरी महिरबानी मां जी अपडेट करण लाइ।